अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तारीफ़ रहा अक्सर न्यूज़ नाज़रीन तासा खबर शामिल कनालो मदेजी खान जाके मदेजी वेजो वारे केनाल सालार बुटो दीख छातो मंगी में पानी की खोट सबब फराज मक्सी दराज मक्सी मुश्ताक मक्सी कुर्बान सांगरो वारस सांगरो जी अगवानी में आबादगारन जो एजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वाटर कोर्स नंबर 77 79 80,000 में पानी की खोट सबब असांजे लखन रुपयनि जो सारियूं बिज सुकी सड़न लगो है। उन्होंने सिंध हुकूमत ऐं ॿियनि बस वारनि खां अपील कई है त असांजो पानी जो मसलो हल कयो वञे, न त ॿी सूरत में लाणकाणो सखर हाई बंद कर एजाज कयो वेंदो। रिपोर्ट कर रहियो आहे गुलाम कादिर जानी, हक़सत न्यूज़ मदेजी। साहब ते पानी कोने असां पानी छपले छपले असां बिजे सड़न था असां छा कंदासीं बाग ते असां जेका वरंदी जो जात सुभाणे जे मथे जे असां हड़ताल कयूं पानी जो असां जा पाण खे पेट्रोल हारे साड़े छॾियो बस असां छा कयूं जीअं चऊं क्यों असां गरीब माण्हू हेॾे सदा नांगा पानी छपले छपले कोन था भरे सघो पानी कोने मरी बाबा बचड़ा बुख ते मरी